अॼोके प्रोग्राम में जीअं असां महसूस कयोसीं धरती सां मोहबत निर्वार थी, पोइ धरती ॾे मेरी अखि सां ॾिसे थो जेको हिन वक़्तु सिंध जूं हालतूं आहिनि, सिंध ॿेटनि जो मसइलो आहे, सिंध जो जेको कारूंजर आहे असांजो हिकिड़ो, उन खे बि चीर फाड़ जे हवाले चीर फाड़ जो कमु हले थो, चवनि था त उहो जेको आहे सो विकिरो कयो थो वञे। इन हवाले सां मज़ाहिमती जेको अंसर आहे उहो अॼोके इन महफ़िल में बि ज़ाहिर थियो। घोटकी सिंधी अदबी संगत सिगा ऐं घोटकी जी सिविल सोसाइटी भरपूर तैयारियूं करे पई ऐं हिकिड़ी सीरीज़ ठाहे पई सिंध जे सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां। असीं सिंध टीवी न्यूज़ जे सॾ खे लबेक चई असीं ही ॾींहुं भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। असां पाण खे 5000 साल अॻु जी तहज़ीब जा वारिस सम्झूं था, असां लतीफ़ साईं जा वारिस सम्झूं था, असां सचल ऐं सामी जा वारिस पाण खे सम्झूं था। सकाफ़ती ॾियारा जेके आहिनि असांजी सकाफ़त खे उजागर कनि था, जेके असांजे फ़र्ज़ आहे त असां पंहिंजी सकाफ़त खे उजागर करियूं। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे, असां इन ते सिंध टीवी नेटवर्क खे जेका भलिका चऊं था ऐं मुबारकबाद ॾियूं था। हुन अहिड़े माहौल में हर माण्हू ख़ुशि थी वियो आहे ऐं तमामु माण्हू मायूस हुया। अॼु सिंध टीवी नेटवर्क तमामु ख़ुशी जो ॾींहुं मल्हायो।